करो बाल करो बाल करो बाल करो। रोहिला कॉलोनी चेलार में खेवण किरण के नतीजे में सड़ियल ट्रांसफार्मर बहाल न थियण खिलाफ मकामी रहवासियन मेहताब रोहिला की अगवानी में हथन में प्ले कार्ड और बैनर खणी सख्त एहतजाजी मुजाहिरो कयो। उन मौके ते मेहताब रोहिला, जीतेश रोयल, कपिल रोयल, ताराचंद रोयल, विक्रम, जवाहर, सुनील, कवेश ऐं ॿियनि दाईंदे चए त ट्रांसफार्मर सड़न के अॼु 12 ॾींहं गुज़री चुका आहिनि, पर हेस्को वारनि अञा ताईं असांजो मसइलो हल न कयो आहे। रुगो असांखे आसरा ऐं ॾटा ॾिना पिया वञनि, पर अमली तरह का सरगर्मी ॾिसण में न पई अचे। मुज़ाहिरनि जो चवणु हो त ट्रांसफार्मर सड़न सबबि सॼी रोहिला कॉलोनी जी बिजली बंदि थी वई आहे ऐं सॼो इलाइक़ो ऊंदाही में ॿुॾल आहे। उन्हीअ खां अलावा लाइट ते हलंदड़ कॉलोनी जो ट्यूबवेल पिणु बंदि थी वियो आहे, जंहिं सबबि पाणी जी शदीद खोट पैदा थी वई आहे। मुज़ाहिरनि मूजिबि पाणी जे बहिरान, ॾींहं राति जी गर्मी ऐं मच्छरनि जे आज़ार असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। यूनिवर्सिटी जा शागिर्द ऑनलाइन क्लास वठी नथा सघनि। यूट्यूब चैनल हलाईंदड़नि समेत इंटरनेट सां वाबस्ता सभु सार्फिन सख़्त परेशान आहिनि, पर वास्तेदार इख्तियारियूं बार बार शिकायतूं करण बावजूद बि को बि तहरीक वठण लाइ तयारु न आहिनि। मुज़ाहिरनि हेस्को चीफ ऐं पब्लिक हेल्थ वारनि समेत वास्तेदार इख्तियारी वारनि खां मुतालबो कयो त सड़ियल ट्रांसफार्मर बहाल करे असांजी कॉलोनी जी जल्द बिजली बहाल कई वञे। ॿी सूरत में मिठी उमरकोट रोड ब्लॉक करे धरणो हणी सख़्त एहतजाज कयो वेंदो। बाल करो 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 बाल करो। कॉलोनी चेलार में तकरीबन 12 ॾींहं अॻु में असां वटि हिते बिजली जी खेवण किरण सबबु जेको न ट्रांसफार्मर सड़ी वियो आहे, जंहिंमें असां जेको पाणी जो कनेक्शन जंहिंमें लॻल आहे उहो बि ट्रांसफार्मर सड़ी वियो ऐं जेको लाइट लॻल आहे रोहिला कॉलोनी में उहो बि ट्रांसफार्मर सड़ी चुको आहे। ऐं असां काफ़ी बार जेको शिकायत करी चुका आहियूं। हेस्को जेको मुलाज़िम आहे हिते चेलार में उन्हनि खे बि ऐं टाउन चेयरमैन आहे उनखां बि असां जेको मसइलो शेयर कयो आहे, अञा ताईं जेको सिर्फ़ु दिलासा ॾेई रहिया आहिनि। कल्ह खां ॿुधायो उन्हनि त सुभाणे सेट थी वेंदो। उनखां अॻु में जेको हफ़्तो हिकु अॻु में उन्हनि राब्तो असां जॾहिं कोशिशि कई त उन्हनि चयो त सुभाणे ताईं मसइलो हल थी वेंदो। मतिलबु इहो दिलासा ॾेई रहिया आहिनि ऐं असांजो अञा ताईं मसइलो हल कोन थियो आहे। असां जेको बि इहो ख़ासि धुरियूं आहिनि या जेको बि वॾा उहिदेदार आहिनि उन्हनि खां इहो अपील कयूं था त असांजो मसइलो आहे उहो हल कयो वञे, अदरवाइज़ असां जल्द खां जल्द जेको असां रोड ब्लॉक कंदासीं। किरी थी उहेरे करे लाइट गई है एतिरा ॾींहं थिया आहिनि, असीं परेशान आहे सख़्तु। पाणी आहे कोन्हे, टिस्टा मारा, महिरबानी करे असांजी लाइट ठाहो। ॾाढी परेशान आहे, जल्द खां जल्द ट्रांसफार्मर बहाल कयो वञे। 12 ॾींहं थी चुका आहिनि, अञा ताईं असांजो जेको ऑनलाइन क्लासिस आहिनि यूनिवर्सिटी जूं, उनखां अलावा यूट्यूब ते असां कमु कयूं था, उहो तमामु घणो मुतासिर थियो आहे। ऐं उनखां अलावा जेको बि कुझु मरीज़ आहिनि असांजे रोहिला कॉलोनी जा, कुझु ॿुढा आहिनि, उहो बि लाइट खां सवाइ जेको गर्मी में इलाही परेशान सख़्तु। ऐं उन्हनि खां अलावा जेको ॿार आहिनि उहो राति जो निंड बि नथा करे सघनि, छो त असां वटि हिते मच्छरनि जो बाज़ार आहे। बाल करो 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 बाल करो